नाज़िन, बुलड़ी शाह करीम तालुक़े में बरसात तबाही मचाए छड़ी है। बरसात सबब ग़रीबन जा घर ड्रही पट थी विया आहिनि, जंहिं सबब हू बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद है अली हसन रिंद। जी अली हसन जी, तलके बुलड़ी शाह करीम में पमदड़ सावणी बरसातन तबाही मचाए छड़ी है। हर तरफ पानी तला जो देख ॾेई रहियो है। केतरा ही गरीबन जा कच्चा घर कखावा घर डही पट पइजी विया आहिनि। गरीब मिसकीन खुले आसमान हेठि वेठल आहिनि, पर ज़िले इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि अञा ताईं हिननि जी सार न लधी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बुलड़ी शाह करीम तहलके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॻोठ रही बख़्श रिंद, ॻोठ अली बख़्श रिंद, शहदाद खान रिंद, ॻोठ मुराद जतोई, ॻोठ याकूब कपरी, तक़रीबन तहलके बुलड़ी शाह करीम जे सवन ॻोठनि में गरीब मिसकीन माण्हुनि जा घर डही पट पइजी विया आहिनि, पर अञा ताईं उन्हनि जी सार संभाल न लधी वई आहे। रोडनि रस्तनि ते पाणी बीठल आहे, पाणी बि नाहे निकाल कयो वियो, जंहिंजे करे गरीब मिसकीन माण्हू मालवंद माण्हू सख़्तु परेशान थी चुका आहिनि, पर अञा ताईं हिननि जी कंहिं बि सार न लधी आहे। हिन सिलसिले में हिते जे ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी अञा ताईं कंहिं बि सार न लधी वई आहे। सिंध हुकूमत असांजी मदद करे। माना जेको सो बीमारी सीमारी जेको सो कीअं अचूं वञूं, माना जेको सो हाणे हिते आहे केरु कोन, ॾिसण केरु ई कोन थो अचे। हाणे तव्हां मीडिया वारा आहियो, जेको सो तव्हां जेको सो असांजो कुझु तारागत करियो। गरीब माण्हू वीचारा परेशान, माल ॿियो सॼो परेशान, ऐं कंहिंजो को बि असांजे वस कोन थो लॻे। जेके माण्हू आहिनि असांजे वस वारा आहिनि, से असां लाइ केर बि न आयो। घर ई किरी विया न, तव्हांजी मदद केरु ई कोन आयो आहे, केरु माण्हू ई कोन आयो आहे। मुतालबो 2 महीना थिया न, 2 महीननि में कच्चा घर लाज़मी किरी हलिया आहिनि। हाणे असीं ग़रीब आहियूं, छा कयूं, केॾां वञूं। असांजा घर किरी विया आहिनि, नंढनि ॿारनि में बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि, को डॉक्टर अचण लाइ तयारु कोन्हे, को किसो कोन्हे, को मसइलो कोन्हे। हाणे असीं केॾांहुं वञूं, मोह करे भॼूं। गॾा गाॾियूं असांखे एमपी साहिब असांखे वठी ॾे त टपड़ खणी केॾा भॼूं, जबल बबल ॿियो छा करियूं। जी, तो बुलड़ी शाह करीम शहर जी आकेल कॉलोनी, एजाज कॉलोनी, मल्हा मोहल्ले ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाती पाणी बीह वियो आहे ऐं गरीब मिसकिन माण्हुनि जा घर डही पट पइजी विया आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौरु नोटिस वठी माली मदद कई वञे। अली असर रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।